पाक फौज जे तर्जमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त तेज़ बरसात सबबि काछे में बोर्ड खे मुंहुं ॾींदड़ ॻोठाण जी मदद कई पई वञे। तर्जमान मूजिबि आर्मी इंजीनियरनि बोट्स ज़रिए फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो पियो वञे। हुन चयो त पाक फौज जा जवान तिबी कैंप ज़रिए मुतासिरनि खे इमदाद फराहम करे रहिया आहिनि। संदसि चवणो त मुतासिर माण्हुनि खे खाधो बि ॾिनो पियो वञे। पाक फौज जे तर्जमान मूजिबि जलमक्सी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। तर्जमान मूजिबि आर्मी ऐं नेवी जूं मेडिकल ऐं इंजीनियरिंग टीमूं सिविल इंतज़ामिया जी मदद करे रहियूं आहिनि। पाक फौज जे तर्जमान मूजिबि मुतासिर इलाइक़नि जे 1000 खां वधीक माण्हुनि खे ख़ुराक फराहम कई वई आहे। तर्जमान मूजिबि जलमक्सी ऐं गंदाबाद जी मरकज़ी कॉलोनी जो रस्तो बि बहाल कयो वियो आहे। पाक फौज जे तर्जमान मूजिबि पारसी ब्रिज हर क़िस्म जी ट्रैफ़िक लाइ खोली वई आहे। तर्जमान मूजिबि कोस्टल हाईवे तां राब्ता बहाल कया विया आहिनि। जलमक्सी जा समूरा हिंदू कुटुंब 8 कलाकनि जे ऑपरेशन खां पोइ महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कया विया आहिनि। पाक फौज जे तर्जमान मूजिबि N65 बीबी नानी पुल ऐं पिंजरा पुल वारे हंध ते वधीक पाणी हुजण सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। पाक फौज जे तर्जमान मूजिबि कोयटा खां जैकाबाद, ग्वादर खां कराची ऐं सिबी खां कोयले ताईं रोड अञा ताईं बंदि आहिनि।